असांजी छोकिरी हितां पेशाब करण लाइ निकिती ॿाहिरि बाथरूम ते, उतां खां पोइ असांखे ख़बर ई कोन पई, उतां खां पोइ खणी अलाए केॾांहुं खणी विया, अलाए केॾांहुं करे छॾियऊं। पोइ असां हिते ॻोल्हा सौला कई, तेसीं 10-15 कलाक खां पोइ खणी त असांखे रोड ते, छोकिरा अॻे बीठल आहे रोड ते, उछले ॾेई माना वठे छॾे हलिया वियुसि। पोइ असीं वियासीं डोड़ी छोकिरीअ खे खयों। पोइ जी असांखे ख़बर कोन्हे त केरु हो या केरु आयो। इहो ई छोकिरो असांखे हितां सरज़मीन ते छोकिरीअ ॿुधायो, एतिरो छोकिरी लफ़्ज़ ॾिनूं त वज़ीर राजड़ हो, मूंखे हितां खणी वियो। पोइ मूंखे ख़बर कोन्हे का अॻिते केरु हुआ या केरु कोन हुआ। असीं हुआसीं सभु घर हिते, असांखे वढे हिते टुके हिते ॾेई हलिया। पोइ असांखे वधीक जी ख़बर का बि कोन्हे का, पोइ अलाए कीअं कयूं। पोइ रजो मला ऐं अधी साज़िया मरी, इन्हनि असां सां सपोर्ट कई आहे, इन्हनि असांखे हथु विधो आहे। अवां भाउ आहियो, अवां पाया आहियो, अवां जी बि असां ते, अवां जी महिरबानी असां ते, असां ग़रीबनि खे असांखे हक़ु वठी ॾियो। असां सां नाजाइज़ी कई अथनि, असांखे ग़रीबनि खे, असीं हारी बि हुन जा हुआसीं, 2-3 साल असीं रहिया बि हुन वटि हुआसीं। ईअं ई हो जीअं असीं भाउ पाण में हुआसीं, हलियासीं पियो। पर हिन उहो असांखे न सोचियो, असांजी नियाणी सां बेअदबी कई। हाणे वधीक अवां जी मर्ज़ी, असां ग़रीब। छोकिरी हिन वक़्तु किथे आहे ऐं कहिड़ी हालत में आहे? हींअर नवाज़ शामी आहे, कंहिं वटि आहे? उते मीडिया वारा ही त सूबेदार खणी वियो आहे। असांखे चयूं त छोकिरी ॾियो, असां ॾिनी कोन्हे, पर हुननि माना चयो असांखे ॾियो, त असां हुननि खे ॾेई छॾी। चयूं असांखे छोकिरी ॾियो, छोकिरी नवाब शामी आहे, उते दाख़िल उते ॻाल्हाए सघे कोन थी। असां बि अञा पुछो कोन्हे, अञा नवाब छा आहे। हाणे तव्हांजो मुतालबो कहिड़ो आहे? असांजो मुतालबो इहो आहे त असां ग़रीब आहियूं, असांखे इंसाफ़ खपे। त असां ग़रीबनि सां छो अहिड़ो ज़ुल्म कयो अथनि, हीअ सज़ा ॾियो हुननि खे, त हीअ अॻिते लाइ वरी ॿिए खे असां न कंदा। ऐं उन खां पोइ वरी बि ॿोलीनि पिया, ठीकु आहे, त असीं अव्हां खे हीअं कंदासीं। हाणे अव्हीं आहियो, असां सां मदद कयो, त हीअ असां ते ॿोलीनि छो था असांखे तंग कनि। असां ग़रीब आहियूं, असांजी हालत हुई, पाण ॾिसो पिया, असांजा खखाइणा घर आहिनि। असीं अमीर आहियूं, किलो अटो कमु वठूं खाऊं, असीं माना असां वटि का शइ कोन्हे का। हाणे हींअर बि असीं 5 ॾींहं वेठा आहियूं हिते, न को असांजो धंधो दंगो दाड़ी वेठा आहियूं, घर हिते सभु असांजा घर जा भाती ॿिया वेठा आहियूं। असीं हाणे वञूं केॾे? उन खां पोइ बि हीअ अञा पोइ असांखे चुंगू अञा ॾींदा अचनि पिया, त असीं छॾींदासीं कोन अव्हांखे। हाणे धमकियूं ॾियनि पिया, त असीं कोन छॾींदासीं। वारस राजड़ धमकियूं ॾिए पियो, त असीं कोन छॾींदासीं। वधीक हाणे अमीं भाउ आया आहियो, त असां सां मदद कयो, असांखे इंसाफ़ करे। वारस राजड़ चवे थो त ही बि मुंहिंजा बच्चा आहिनि, जंहिं नियाणीअ सां ज़्यादती थी आहे, जेकॾहिं इन में मुंहिंजो पुटु मुलविस आहे, त मुंहिंजो उहो नाफ़रमान औलाद आहे, ऐं आऊं कॾहिं बि उन ते हथु कोन रखंदुसि। उहो जवाबदार हूंदो त बिल्कुलु पेश कंदुसि। छा अव्हां वारस राजड़ जी इन ॻाल्हि मां मुतमिन आहियो त उहो अव्हां सां हमदर्द आहे? न, ईअं कोन थींदो, ईअं असीं कोन कंदासीं। हाणे ज़बान हुन वठे छॾी आहे, जेसीं असांजो मसइलो इहो हल न थींदो, तंहिंखां सवाइ असीं इहो को बि मसइलो हल कोन कंदासीं। छो इंसान जी आहे ज़बान, मुंहिंजी नंढड़ी धीउ आहे, माना आख़िरी अहिड़ी बेदर्दी सां हुनजी ज़बान वठी अथनि, माना ज़िंदगी ख़तमु थी वई न हुनजी। छो मूं ग़रीब सां ईअं कयो अथनि, बेदर्दीअ सां हुनखे मारियो अथनि, छा लाइ कयो अथनि? कहिड़ो अदाज़ो मूंसां हुननि जो हो? आउं त ग़रीब हुउसि, आउं त तुंहिंजो हारी हुउसि, बचो हारी आहे, बचो। बचनि सां तो ईअं कयो आहे, छो थो कयो?